अचो त कुझु मश्क वारा सवाल था कयूं जेके थोरा ॾुखिया हुजनि, जंहिंमें अणपूर बि हुजे, डेसिमल बि हुजे। त हिकिड़ो सवाल मां लिखां थो त 1.2 सी बराबरि आहे 0.6 जे। हाणे हिनखे कीअं हल कबो, तव्हां ॾिसो ऐं सोचो। इनखे हल करण जे लाइ लाज़मी आहे त असांखे जेको सी आहे, जेको वेरिएबल आहे, जेको तब्दील थींदड़ आहे, उनखे असांखे हिकिड़े पासे धार करणो पवंदो ऐं बक़ाया नंबरनि खे ॿिए पासे खणी वञिणो पवंदो। ऐं असां उहो कीअं कंदासीं? असां उहो ईअं बि करे सघूं था त असां अगरि इन पासे खे जंहिंसां सी लॻल आहे उनखे वंड कयूं 1.2 सां, छो त 1.2 लॻल आहे। अगरि 1.2 सां वंड कंदासीं त उहो सिर्फ़ु सी बचंदो। पर असांखे इहा शइ यादि रहे, छाकाणि त इहा हिकिड़ी इक्वेशन आहे, त असांखे ॿिन्हिनि पासनि खे 1.2 सां वंड करिणो पवंदो। हाणे हिन पासे अगरि असां 1.2 खे 1.2 सां वंड कंदासीं त इहे पाण में कटिजी वेंदा ऐं असां वटि सिर्फ़ु सी बचंदो। त सी बराबरि थी वेंदो 0.6 डिवाइडेड बाए 1.2 जे। हाणे हिते असां वटि ॿई फिगर्स जेके आहिनि उहे डेसिमल में आहिनि ऐं हिनखे हल करणु ॾुखियो थी वेंदो। पोइ असां अहिड़ो कहिड़ो कमु कयूं जो असांजे लाइ आसानु थी वञे। असां अगरि ॿिन्हिनि खे हेठियों ऐं मथियों ॿिन्हिनि खे 10 सां ज़र्ब कयूं त असांजो जेको डेसिमल आहे उहो ख़तमु थी वेंदो ऐं उहो हिकु अदद अॻिते सुरी ईंदो ऐं असांखे सॼो नंबर या सॼो अदद मिली वेंदो। त असां मथे खे बि 10 सां ज़र्ब था कयूं ऐं हेठे खे बि 10 सां ज़र्ब था कयूं। त 6 खे असां 10 सां ज़र्ब कंदासीं त असांखे मिलंदो, मतिलबु 0.6 खे अगरि 10 सां ज़र्ब कंदासीं त असांखे 6 मिलंदो ऐं 1.2 खे 10 सां ज़र्ब कंदासीं त असांखे छा मिलंदो? असांखे 12 मिली वेंदो। त असां लिखंदासीं 6 वंडिया 12। हाणे ॾिसो त हिन ते कहिड़े सॼे अदद जो पूरो मुकमल खोड़ो लॻे थो। त 6 जो खोड़ो ॿिन्हिनि खे लॻे थो त 6 ज़रबिया हिकु 6 थींदो आहे ऐं 6 ज़रबिया 2 12 थींदो आहे। मतिलबु 6 सां असां ॿिन्हिनि खे वंड करे सघूं था। त हाणे असां कढी सघूं था त जेका सी जी वैल्यू आहे उहा सी जी वैल्यू बराबरि आहे 1.2 या अध जे। त अगरि इक्वेशन में असां सी जी वैल्यू 1.2 पुट कयूं त 1.2 खे अगरि ॿिनि सां वंड कजे त उहो 0.6 जे बराबरि थींदो। मतिलबु इहो असांजो दुरुस्त जवाबु आहे। हाणे अचो त हिकिड़ो ॿियो हिसाब था करे ॾिसूं। त ॿियो हिसाब मां लिखां थो त 1/4 बराबरि आहे वाए अपॉन 12 जे। हाणे ॾिसो त वाए सां 12 वंड में आहे ऐं असांखे इक्वेशन हिन पासे 1/4 आहे। त ज़रूरु अगरि हिन वंड खे असांखे छॾाइणो आहे ऐं वाए खे धार करिणो आहे त असांखे ॿिन्हिनि पासनि खे 12 सां ज़र्ब करिणो पवंदो। तॾहिं ई असांजो जेको वाए आहे, जेको तब्दील थींदड़ आहे, उहो धार थी वेंदो। हाणे अचो त 12 सां ज़र्ब था कयूं ॿिन्हिनि पासनि खे। असां पहिरियां 12 खे वाए अपॉन 12 सां ज़र्ब था कयूं त 12 जेको वंड में आहे ऐं 12 जेको ज़र्ब में आहे, इहे पाण में कैंसिल थी वेंदा, कटिजी वेंदा। त असां वटि इन पासे छा बचंदो? असां वटि इन पासे सिर्फ़ु वाए बचंदो। हाणे हिन पासे अचूं था त हिन पासे असां वटि 12 ज़र्ब में आहे ऐं 4 वंड में आहे। त असां लिखूं था 12 वंडिया 4 बराबरि छा आहे थींदो? बराबरि थींदो वाए जे, छाकाणि त उते 12 12 सां कैंसिल थी वियो। वाए खे खॿे पासे करे लिखूं था जीअं असांखे सम्झण में आसानी थिए। त वाए असांजो जेको आहे उहो बराबरि आहे 12 वंडिया 4 जे। त असां 12 वंडिया 4 लिखूं था। हाणे हिन ते 4 जो खोड़ो लॻे थो त 3 चौक 12 ऐं 4 ते 4 जो खोड़ो हिकु दफ़ो लॻे थो। त असां इन खे 4 जो खोड़ो हणी करे कट करे सघूं था। त असां वटि छा जवाबु ईंदो? असांजो जवाबु ईंदो 3। त वाए बराबरि थींदो असांजो 3 जे। अगरि असां हिते 3 पुट कयूं वाए जी जॻह ते त ॾिसो छा जवाबु अचे थो त 3/12 इज़ इक्वल टू 1/4 ऐं 3 खे अगरि 12 सां वंड कयूं त 3 जो खोड़ो लॻंदो 4 दफ़ा। त 1/4 बराबरि थींदो 1/4 जे। मतिलबु इहो जवाबु बि दुरुस्त आहे। हाणे अचो ॿियो था सवाल कयूं। सवाल आहे त 4.5 इज़ इक्वल टू 0.5 n। हाणे ॾिसो त हिन n खे कीअं थो छॾाइबो ऐं n खे कीअं सॉल्व कबो। त 0.5 ज़र्ब में आहे n सां। अगरि मां 0.5 सां ॿिन्हिनि पासनि खे वंड करे छॾियां त असांजे लाइ n जेका आहे उहा धार थी वेंदी। पर असांखे हिकिड़े पासे न आहे करिणो, ॿिन्हिनि पासनि खे करिणो आहे, छाकाणि त इहा इक्वेशन आहे। 0.5 खे 0.5 सां तव्हां वंड कंदव त उहो असां वटि छा थी वेंदो? असां वटि हिकु थी वेंदो ऐं n धार थी वेंदी। ऐं हिन पासे ते असां वटि 4.5 आहे ऐं उहो वंड में आहे 0.5 सां। त असां ओड़ो ई था लिखूं त 4.5 डिवाइडेड बाए 0.5 ऐं हिन पासे ॾांहुं जॾहिं n आहे 0.5 ऐं 0.5 पाण में कटिजी वेंदा ऐं असां वटि सिर्फ़ु n बचंदी। हाणे हिन पासे ॾांहुं असां वटि आहे 4.5 डिवाइडेड बाए 0.5 जेको ॾुखियो थी सघे थो कंहिंजे लाइ इन खे वंड करणु, छाकाणि त अंग जेके आहिनि उहे पॉइंटनि में आहिनि।
पर असां हिन खे वधीक आसान करे सघूं था अगरि असां मथे पासे खे ऐं हेठे पासे खे ॿिन्हिनि खे 10 सां ज़र्ब कयूं ऐं वंड कयूं। त 10 सां ॿिन्हिनि पासनि खे ज़र्ब करण सां हिकु शइ यादि रखो त 10 वंडिया 10 हिक जे बराबरि थींदो आहे। मतिलबु असां का बि हेर फेर नथा कयूं इक्वेशन में, ऐं असां सिर्फ़ु हुनखे आसान करण जे लाइ ज़र्ब बि कयूं था 10 सां ऐं वंड बि कयूं था 10 सां। त 10 खे अगरि असां 4.5 सां ज़र्ब कंदासीं त असां वटि छा जवाबु ईंदो? असां वटि थींदो 45 जवाबु, ऐं हेठियों 0.5 सां ज़र्ब करण सां 10 खे असांखे मिलंदो 5, ऐं इहो बराबरि थींदो n जे, जेका असांजी इक्वेशन आहे। हाणे तव्हां चई सघो था त असां हिकिड़े पासे इक्वेशन जी खे 10 सां ज़र्ब ऐं वंड कयोसीं, पर इक्वेशन जे ॿिए पासे खे कुझु न कयोसीं। पर इहो त ग़लति आहे। असांखे जेको हिकिड़े पासे अमल करणो हूंदो आहे उहो ॿिए पासे बि अमल करणो हूंदो आहे। पर हिकु शइ सम्झो त 10 जेको ज़र्ब में आहे ऐं 10 जेको वंड में आहे, अगरि इहे पाण में असां कैंसिल कयूं त असां वटि हिकु बचंदो। अगरि असां ॿिए पासे सां बि ज़र्ब ऐं वंड करे ॾिसूं त 10 वंडिया 10 बराबरि थींदो 1 जे, ऐं उहो साॻियो असां वटि n ई बचंदो। मतिलबु असां जेको अमल करे रहिया आहियूं ज़र्ब ऐं वंड वारो, उहो साॻी अंग सां करे रहिया आहियूं, ऐं इन करे का बि वैल्यू तब्दील न थींदी इक्वेशन में। इन करे असां ज़र्ब ऐं वंड ॿिन्हिनि पासनि ॾे भले कयूं बि त बि ॻाल्हि साॻी आहे, ऐं हिकिड़े पासे ॾांहुं बि साॻे अंग सां ज़र्ब ऐं वंड कयूं त बि ॻाल्हि साॻी ई आहे। ऐं इन सां इक्वेशन जे जवाब ते को बि फ़र्क़ु नथो पवे। हाणे अचो त वापसि साॻे हुन इक्वेशन ते अचूं था जेका असां वटि हुई। त असां वटि आहे 45 वंडिया 5 बराबरि आहे n जे। हाणे 45 खे 5 जी टेबल लॻे थी 9 दफ़ा, त मतिलबु असांजो छा थी वेंदो? 9 बराबरि थींदो n जे। त असां चई सघूं था त n बराबरि थींदो 9 जे। हाणे ॾिसो त हिन में पुट करे ॾिसूं 9 जी वैल्यू, n जी वैल्यू 9, त 0.5 n बराबरि आहे 4.5 जे। त 0.5 मतिलबु हूंदो आहे 1/2, माना 9 खे असां अगरि ॿिनि सां वंड कयूं त असांखे 4.5 ई मिलंदो, ऐं इहो जवाबु दुरुस्त हूंदो। हाणे अचो त हिकिड़ो ॿियो सुवालु करे था ॾिसूं। सवाल था कयूं त असां g/4 बराबरि आहे 3.2 जे। हाणे असां वटि g आहे इक्वेशन हिकिड़े पासे। हाणे हिनखे धार करण जे लाइ असांखे छा करणो पवंदो? असांखे 4 सां ज़र्ब करणो पवंदो ॿिन्हिनि पासनि ॾे। त 4 जेको ज़र्ब में आहे ऐं 4 वंड में आहे कैंसिल थी वेंदा, त असां वटि छा बचंदो? असां वटि सिर्फ़ु g बचंदी हिकिड़े पासे, ऐं 3.2 खे असां 4 सां ज़र्ब कयूं त असांखे छा मिलंदो? त 3 चौक 12 थींदो, ऐं 0.2 टाइम 4 इज़ 0.8, त 12.8 जवाबु असां वटि ईंदो g जो। मतिलबु g बराबरि थींदी 12.8 जे। ऐं अगरि असां इहो वैल्यू पुट कयूं g जी, त असांखे इक्वेशन साॻी मिलंदी ऐं हिसाबु बराबरि थी वेंदो।